नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिहत जे हवाले सां। सिहत हूअं त सॼी सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त जेके सिहत मर्कज़ आहिनि, सरकारी अस्पतालूं आहिनि, ख़ुशूसन जेके गवर्नमेंट सां लाॻापियल अस्पतालूं आहिनि, DSQs आहिनि या सिविल अस्पतालूं आहिनि या जेके नंढा नंढा सिहत मर्कज़ आहिनि, उते तमामु घणी स्टाफ जी खोट आहे, किथे दवाउनि जी खोट आहे, त किथे इंतिज़ामी मामलनि जी खोट आहे, किथे माली खोट आहे। अहिड़े नमूने सां माण्हुनि खे जेको उते वॾो सफ़र करे अचनि था, अस्पतालुनि में पहुचनि था वॾी हिकु उमेद करे, ऐं अस्पताल में तक़रीबन जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उन्हनि में 70% माण्हू अचनि था शहरनि जा, ॿाहिराड़ियुनि जा, सिर्फ़ु इन आसिरे त हू उते वेंदा, उन्हनि जो इलाजु थींदो ऐं ख़ुशि थी घरनि ॾे ईंदा। पर अस्पतालुनि जी हालति तमामु ख़राबु हुजण जे करे जेको आहे सो माण्हू बहितर त नथा थी सघनि, उन्हनि जी सिहत सुठी त नथी थी सघे, पर अञा बि जेको आहे सो वधीक ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थी वञनि या त उन्हनि जा जेको आहे सो लाश वापसि अचनि था। अहिड़े तरीक़े सां सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे हैदराबाद। हैदराबाद जी सिविल अस्पताल हुजे या हैदराबाद जी जेके तालका अस्पतालूं आहिनि, उन में लतीफ़ाबाद जी भिटाई अस्पताल आहे या कासमाबाद जी तालका अस्पताल आहे। अहिड़े तरीक़े सां प्रेटाबाद में बि अस्पताल आहे। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अस्पतालूं मौजूदु आहिनि, पर हैदराबाद जी जेका सिविल अस्पताल आहे उन जी तमामु कुझु अरसे खां वठी ॾाढी ख़स्ता हालत थी वई आहे। जेको आहे सो इंतिज़ामी मामला बि उते न हुजण बराबरि आहिनि, जॾहिं त माली मसइला, हालांकि 9.5 अरब रुपया सालियानी बजट आहे सिविल अस्पताल हैदराबाद जी, ऐं 9.5 अरब रुपयनि मां 5 अरब रुपया तक़रीबन उनजे लॻभॻि पघारुनि में वञनि था। बाक़ी जेका ॿी रक़म आहे उहा मुख़्तलिफ़ जेके उते दवाऊं आहिनि या इंस्ट्रूमेंट वठणा था पवनि या लोकल परचेज़िंग वग़ैरह जेको बि रिपेयरिंग में बि हुन में अची था वञनि। उनखां अलावा स्पेशल ग्रांट्स बि अलॻि अलॻि मौक़नि ते मिलंदियूं रहंदियूं आहिनि, ऐं MS जे चवण ते या एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां का हंगामी तौरनि ते का उनखे शइ खपंदी आहे। उन जे बावजूदि बि हैदराबाद सिविल अस्पताल जी हिन वक़्तु तमामु पोज़ीशन ख़राबु थी वई आहे। काफ़ी सातरा डॉक्टर आहिनि जेके वीज़ा ते वियल आहिनि। उनखां अलावा मशीनरियूं आहिनि, तक़रीबन 70% मशीनरियूं हिकु वॾे अरसे खां वठी ख़राबु लॻियूं पियूं आहिनि, बंदि पियल आहिनि, पर उन्हनि जो को वाली वारिस कोन्हे को। ऐं अस्पताल जहिड़ो की को ठीके ते ॾिनल हुजे, को हिकिड़ो माण्हू अचे थो, वरी उहो उनजो ठीको पूरो थी थो वञे, वरी उहो वञे थो वरी ॿिए खे ठीके ते ॾिनी थी वञे। त ऐं हैदराबाद सिविल अस्पताल जी मां इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि जो की हिन प्रोग्राम जो फ़ाइदो वठंदे, त सिर्फ़ु हैदराबाद ज़िलो न, सिर्फ़ु हैदराबाद रीजन न, पर तक़रीबन सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि, कराचीअ खां सवाइ बाक़ी कशमोर, कंदकोट, जेकबाद ताईं बि जेके माण्हू आहिनि सीरियस पेशेंट थियनि था, पोइ उन्हनि खे नंढियूं नंढियूं अस्पतालूं जेके आहिनि उतां लोकल DSQ या ॿियूं जेके अस्पतालूं आहिनि, तालका अस्पतालूं, उहे रेफर कनि थियूं हैदराबाद में। पर हैदराबाद में जॾहिं उहो उमेद खणी हिते पहुचनि था त उन्हनि खे उहा उमेद त थिया, पर अञा बि वेतर मायूस थी ऐं ॿियनि बीमारियुनि वॻे वापसि रवाना थियो वञनि या त वरी कराची उन्हनि खे शिफ्ट करिणो थो पए। बहरहाल अॼोके असां हिन प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त हैदराबाद में जेके सिहत जूं सहूलियतूं आहिनि, ख़ुशूसन सिविल अस्पताल जी पोज़ीशन आहे, उनखे कीअं बहितर बणाए सघिजे थो, उन में कहिड़ी शइ जी खोट आहे ऐं कहिड़ी शइ हिन महिल हुजणु घुरिजे, इन्हनि समूरनि मामलनि ते डिस्कस कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे डॉक्टर पीर मंज़ूर साहिबु। साईं तव्हांखे भलीकार चऊं था स्टूडियो में अचण ते। सीनियर डॉक्टर आहिनि ऐं तमामु हैदराबाद जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि। उनखां अलावा एडवोकेट आमिर ज़रदारी साहिबु, पाण अस्पताल में बि उन्हनि जेको आहे सो तमामु घणो कमु कयो आहे सिविल अस्पताल में, ऐं हिन वक़्तु एडवोकेट आहिनि, हैदराबाद जा मशहूरु एडवोकेट आहिनि। इन्हनि खे तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में अचण ते। शुरूआति करियूं था पीर मंज़ूर साहिबु। डॉक्टर साहिबु, कहिड़ा सबब आहिनि जो हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे ऐं हैदराबाद जी जेका सिविल अस्पताल आहे उहो बहितर बणिजण बजाए अञा बि ॾींहों ॾींहुं पोइते थींदी पई वञे, ऐं उन में इंतिज़ामी मामला हुजनि, माली मामला हुजनि या ॿियूं जेके शयूं आहिनि, उन जो सबबु कहिड़ो आहे जो बहितरीअ जे बजाए असां पोइते था वञूं? महिरबानी ज़फ़र साहिबु। हाणे असो ॻाल्हि इहा आहे त हैदराबाद सिविल अस्पताल का नई त अस्पताल आहे कान, सही, ठीकु आहे न।
हीअ जेकी इस्पताल जी तबाही आई आहे उहा आई आहे गुज़िरियल 6-7 सालनि खां वठी। न त इन खां पहिरीं इस्पताल माशाल्लाह बहितर हुई ऐं अहिड़ी का बि हालांकि वसाइल बि महदूद हुआ, जेतिरी हींअर बजट आहे एतिरी बजट कान हुई। HR जेकी ह्यूमन रिसोर्सिस बि एतिरा न हुआ। सही। लेकिन जेकॾहिं वन न हुई त कम अज़ कम पहिरियनि सुठनि इस्पतालुनि मां हिकिड़ी शामिलु हुई। हाणे इहो जेको शुरू थियो आहे अॼुकल्ह त तव्हांखे ख़बर आहे त सिविल इस्पताल मीडिया जे नज़र में बि आहे त कोर्टुनि में बि आहे, पोइ मुख़्तलिफ़ इदारा आहिनि जेके उन्हनि जे बि नज़र में इदारा उन्हनि जे भई हींअर त उहे जेके ग्रुप आहिनि उहे हिक ॿिए जे साम्हूं आहिनि। सही। उहे माना हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कोर्टुनि में बि विया आहिनि त एंटी करप्शन में बि विया आहिनि। हाणे उहे जेके ॿधूरियूं हुयूं न उहे हिन इस्पताल जी तबाही जो सबबु हुयूं। सही। मां हुन जा नाला नथो खणा। इहो अहिड़ो हिकिड़ो रवाजु पइजी वियो इस्पताल में, तव्हां पूरे सिंध में छा पूरे पाकिस्तान में कॾहिं इहो न ॾिठो हूंदो त सिविल इस्पताल में को ऑफिसर बदिली थी अचे त हुन जे लाइ जुलूस निकिरनि ऐं साईं हुनखे ताज पाराया वञनि, पटका पाराया वञनि, जहिड़ो कोई बादशाह आयो हुजे, माना कोई जंग खटे आयो आहे, को मुल्क फतह करे आयो आहे। सही था चओ। भई सिविल इस्पताल आहे हिकिड़ी, तव्हां मुलाज़िम आहियो, मुलाज़िम थिए तंहिं खां पोइ सरकारी मुलाज़िम लाइ इहो पॉसिबल न आहे, हुनजो कोड ऑफ कंडक्ट में ई नथो अचे। लेकिन हिते उहो जारी सारी रहियो, सालनि जा साल रहियो। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त गवर्नमेंट जे तरफ़ां बि पोइ हुननि जूं कहिड़ी मजबूरियूं हुयूं, छा हुयो, हुननि हुन ते को बि एक्शन न खयो। सही। छाकाणि त इहे लिकल शयूं हुयूं कोन। सोशल मीडिया ते हुननि जा ग्रुप ठहिया, व्हाट्सएप ते बि हुननि जा ग्रुप ठहिया, इहे सभु शयूं थींदियूं रहियूं। थियो ईअं त पोइ पंहिंजे मतिलब जे लाइ हद खां वधीक शो ऑफ करण जे लाइ कुझु मशीनरी वधीक ख़रीद कई वई। इस्पताल जी एक्सपेंशन थी कोन, पंहिंजनि माण्हुनि खे अकोमोडेट करण लाइ HR भर्ती कयो वियो। सही। जेको नॉन टेक्निकल हो। हॉस्पिटल में टेक्निकल खपे, सही, नॉन टेक्निकल न खपे। सो उहे जॾहिं शयूं आयूं ऐं मीडिया ते वठी थियो त इस्पताल में बसि मौत बि हूंदुसि त बि ज़िंदा थी वेंदो हलियो। ईअं छा थियो, जदीद मशीनरी अची वई आहे, एॾी मशीनरी अची वई आहे, जदीद थी वई आहे, फलाण थी वियो आहे, टी थी वियो आहे, एॾी वठी एडवर्टाइज़ थी त ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे त जेको मरीज़ हूंदो ॿुधंदो त भई मूंखे हिते सहूलियत आहे, हलियो ईंदो। हिकिड़ो त इस्पताल ते रश वधी वई, तमामु घणी रश वधी, हिन में को शक न आहे त जेकी OPD 4000-3000 हुई पर डे, उहा 10,000-11,000 थी, सॼी सिंध पई अचे उते, सॼी सिंध अचण थी। हाणे जॾहिं कैपेसिटी तव्हां वटि आहे कान ऐं एॾी रश अचे त ज़ाहिर आहे या त बस्ट थींदो उहो सॼो सिलसिलो, उनखे मैनेज न थी सघियो, मैनेज न थी सघियो ऐं उन जे करे माण्हू खे प्रॉपरली रिलीफ न मिली सघियो। तव्हां ॾिसो न, माना अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं कंहिंजी वार्ड जी एमरजेंसी आहे त उते बेड नथो मिले। इहो हर दफ़े थिए थो, हर ॾींहं ते कंहिंजे न कंहिं वार्ड जी एमरजेंसी आहे ई आहे, बेड नथो मिले, ऑपरेशन जे लाइ टाइम नथो मिले। इहे इन सिर्फ़ु लोडिंग जे करे इहो सॼो मसइलो थी वियो हलियो। ऐं वरी जेकी मशीनरी आई, ठीकु आहे, कहिड़े बि सतह सां, कहिड़े बि नियत सां उहा मशीनरी आई, जिन खे फ़ाइदा पहुचणा उन्हनि खे त फ़ाइदा पहुता, पर इस्पताल खे फ़ाइदो न पहुची सघियो उन मशीनरी जो, छाकाणि त उन्हनि खे रन करण जे लाइ, उनखे हलाइण जे लाइ टेक्निकल हैंड हो ई कोन, HR हुई कोन। ऐं पोइ मशीनरी उहे ज़ाहिर आहे तव्हां भले रोल्स रॉयल्स वठी अचो, पर उन कंहिं अनाड़ी डॉक्टर ड्राइवर खे ॾींदो त किथे न किथे वञी हणंदो, उन में उहा रोल्स रॉयल्स बि तबाह ऐं इस्पताल जो सॼो सिलसिलो बि ईअं ई ख़राबु थियो त उहे माण्हू उन शइ खे मैनेज न करे सघिया प्रॉपरली, उनखे हैंडल जीअं चइबो आहे उहो न थी सघियो। माण्हुनि जूं एक्सपेक्टेशन्स वधी वियूं, माण्हुनि जी रश वधी वई, ऐं साॻे वक़्तु जेके माली मामला थिया उहे त हाणे करप्शन जे बर चढ़ी वियो, मक़सदु माना कमीशन जो सिस्टम जेको थियो हाणे उहो त तव्हांखे ख़बर आहे एंटी करप्शन में, कोर्टुनि में, FIA में ताईं विया माण्हू हिक ॿिए जे ख़िलाफ़ इदारे खे ठाहिण बजाए हुननि पाण खे ठाहियो। उहो जेको इस्पताल बर्बादु थी, उनजो जेको बुनियादी स्ट्रक्चर तबाह थी वियो न, उहो अञा ताईं सिधो न थी सघियो आहे। सही, माना इस्पताल में लाइबिलिटीज़ वधी वियूं, ठेकेदारनि जा पैसा थी विया, माण्हुनि जूं पघार, जेतिरा माण्हू भर्ती थिया उन्हनि जूं पघारूं न मिलणु शुरू थियूं। ऐं जॾहिं चवंदा आहिनि न हिकिड़ो अनलॉलेसनेस थी वञे, लॉलेसनेस थी वञे त पोइ माना हेठियां जेके माण्हू आहे उहे बि ख़राबु थी था वञनि। सही, हालांकि इहो ई स्टाफ हो, इहो ई इन घटि स्टाफ जे हूंदे बि असां इस्पताल खे
बहितर हलायो बहितर रहियो, तमामु बहितर रहियो, लेकिन पोइ इस्पताल उहो पंहिंजो स्टैंडर्ड क़ाइमु महिरबानी डॉक्टर पीर मंजूर साहब। एडवोकेट आमिर असां सां गॾु मौजूदु आहे। आमिर भाई, तव्हां बि तमामु घणो अरसो इस्पताल में गुज़ारियो ऐं इस्पताल जी तव्हां बि रग रग खां वाक़ुफ़ु आहियो सॼी मामलनि खां। छा सबबु आहे जो इस्पताल तरक़ीअ बजाए अञा बि पोइते वई? जदीद टेक्नोलॉजी, जदीद मशीनरियूं, कंप्यूटराइज़ सिस्टम, ऐं पोइ बि इस्पताल बहितर थियण बजाए अञा बि पोइते थी थींदी वञे, अञा बि ॾींहों ॾींहुं हुनजो ख़राबु थींदो थो वञे। ज़फ़र साहब, महिरबानी तव्हांजी। ऐं त पहिरीं सिंध टीवी जो पहिरीं त शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि असांखे मौक़ो ॾिनो पंहिंजे मौक़फ़ जो। अदा अर्ज़ु इहो आहे त जेका सिविल अस्पताल आहे इन्वेस्टरनि जे वर चढ़ी वई, सही, बिज़नेसमैननि जे, जिन्हनि ठीका खणी मथां आया त असां इस्पताल खे ठीके ते हलाईंदासीं। जिथे MS जी बदिली जेका आहे, MS डी पोस्टिंग जेका आहे 3-3 करोड़ में थिए, 2-2 करोड़ में थिए, यकीनन इहो आहे त पहिरियां हू पंहिंजा 2 करोड़ कढंदो, उन खां पोइ वरी 2 करोड़ ॿिया अची कमाईंदो। छाजे करे हुनखे ख़बर कोन्हे त केतिरे साल मां आहियां, छो जो हिते सॼो सिस्टम जेको हले पियो उहो इन्वेस्टर ते पियो हले। 2 करोड़ हिकिड़ो ॾिए पियो त उनजी पोस्टिंग थिए पई, वरी 2.5 करोड़ जी ॿियो डिमांड पियो करे त वरी उहो पियो अचे। त इन खां पोइ जेका सा किराए त लाज़मी थींदी न, जेको 2 करोड़ ॾेई थो अचे त उनखे जेकॾहिं सिस्टम नथो अचे त उहो अचण अचे त पहिरियां पैसा कढंदो पंहिंजा। जी साईं पीर मंज़ूर साहिबु चयो त वज़न वधी वियो आहे। सर, वज़न जेकॾहिं वधी वियो आहे त उन टाइम ते 9.5 करोड़, हिन वक़्तु जेका आहे 9.5 करोड़ बजट कोन्हे, 9.5 करोड़ सिर्फ़ु ॿुधो 2 अरब 9.5 अरब रुपया जेका बजट न आहे। उनखां पोइ तव्हांजो ज़कात जो पैसो आहे जेका सिंध गवर्नमेंट तव्हांखे ॾिए थी, किरोड़नि रुपया ॾिए थी। जंहिं टाइम ते असां हुयासीं उन टाइम ते मुंहिंजे सम्झ में 3.5 करोड़ रुपया हुया बजट जा, जेका ज़कात जा स्पेशल ग्रांट, स्पेशल ग्रांट। यूनिसेफ अलॻि पैसा तव्हांखे ॾिए थी। उनखां पोइ ॿियूं कंपनियूं जेके आहिनि उहे अलॻि तव्हांखे अलॻि अलॻि फैसिलिटीज़ ॾींदियूं आहिनि। प्राइवेट माण्हू तव्हांखे अलॻि पैसा था ॾियनि। पर असली ॻाल्हि इहा आहे त अलाह जो माण्हू को बि कोन्हे हिते इस्पताल हलाईंदो, अलाह जो माण्हू। हिते सभु माण्हुनि जा माण्हू आहिनि ऐं उहे माण्हुनि जा माण्हू कारोबार करणु था अचनि। उनखे इंसानी ज़िंदगीअ सां का बि दिलचस्पी कान्हे, का बि इंट्रस्ट कान्हे। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो न, जेके तव्हां मशीननि जी ॻाल्हि था कयो, उहे मशीनूं किथां इन्हनि वरितियूं आहिनि? उन्हनि कंपनियुनि खां इन्हनि मशीनूं वरितियूं आहिनि जेके कंपनियूं रजिस्टर्ड ई कोन्हे। ऐं उन्हनि कंपनियुनि खां इन्हनि वरितियूं आहिनि जिन्हनि कंपनियुनि खां सेकेंड हैंड वठी आया आहिनि। ही ओरिजिनल त मशीनूं असां वटि आहिनि ई कोन। जेकॾहिं ओरिजिनल मशीनूं आहिनि त उहे डॿे में पैक थी अचनि न। उहे डॿे में पैक त असां अॼु ताईं का मशीन ॾिठी कोन्हे। जेके बि तव्हां ॾिसो उन्हनि जो हिकिड़े ॾींहुं अचे थी त 8 ॾींहं उनजी जेका रिपेयरिंग थिए थी। भाई तव्हां गाॾी वठी था अचो, उहा बि तव्हांजी 2 साल 3 साल ख़र्च कान थी घुरे। हीअ जेका मशीन तव्हां खणी था अचो, ॿिए ॾींहुं तव्हांजी, चौथे ॾींहुं, 5 ॾींहुं उहा तव्हांजो वधीक 50 लख रुपया 40 लख रुपया जेको बिल पियो ठहे, इहे सभु छा आहे? जेकॾहिं नई मशीन आहे, नई मशीन त 6 महीना त हले सही, पर का बि न तव्हांजी MRI हले पई, न तव्हांजी CT स्कैन हले पई, न तव्हांजी लिफ्ट का हले पई, न तव्हांजी। ऐं उनखां पोइ तव्हांजे ॿुधायो सही, तव्हांजूं जेके गाॾियूं बीठियूं आहिनि उहे टोटल गाॾियूं तव्हां डैमेज करे छॾियूं आहिनि। जेके बि एम्बुलेंसूं, उहे एम्बुलेंसूं तव्हां प्राइवेट माण्हू उते इन करे छॾिया आहिनि। हाणे मूंखे यादि आहे, शायदि पीर मंज़ूर साहिबु इन ॻाल्हि जे ॿुधाईंदो त हिकिड़ो माण्हू अहिड़ो आयो जेको असां वटि गार्ड भर्ती मूं पाण करायो हो। अॼु उन वटि 14 गाॾियूं आहिनि। ॿाहिरि हुनजी लॻी पई आहे, ऑफिस लॻी पई आहे। इहो जेको आहे पंहिंजो इहो भरत कुमार जे पासे में हुनजी वॾी ऑफिस लॻी पई आहे। 16 अलाए 17 हुनजूं एम्बुलेंसूं आहिनि। उन ॾींहुं मां वियोसि त रस्ते में वठियुसि में रुॻो एम्बुलेंसूं लाइनूं ऐं हाई प्रोफाइल एम्बुलेंसूं। भाई इहो सभु पैसो किथां आयो? इहो सभु असांजो ठीके ते ॾिनल आहिनि ऐं असांजा प्राइवेट कारोबार पिया कनि। ऐं उनखां पोइ वॾी ॻाल्हि ॿी तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां थो, जॾहिं सिविल अस्पताल में तव्हां एमरजेंसी में दाख़िल थियो, उते तव्हांजा इन्वेस्टर वेठा आहिनि, दलाल वेठा आहिनि, जेके चवनि था साईं हिते तव्हांजो माण्हू मरी वेंदो, महिरबानी करे तव्हां डॉक्टर रईस परवेज़ जी इस्पताल आहे हिते खणी हलो, या ॿियूं जेके इस्पताल उन्हनि में फ़ी पेशेंट 5000 रुपया उन्हनि खे मिलनि था प्राइवेट अस्पताल में उन्हनि मोकिलीनि था। न त सिविल अस्पताल उहा अस्पताल हुई। असांखे 91 में मुंहिंजी तबियत ख़राबु थी पई, मुंहिंजी तबियत ख़राबु थी पई, मूंखे बाबा आगा खान में खणी वियो। आख़िर में चए त रेफर टू सिविल अस्पताल हैदराबाद। माना इहो नालो हो सिविल अस्पताल हैदराबाद जो। माना आगा खान खां वधीक जेका ट्रीटमेंट उते थींदी। उनखां पोइ ॿी ॻाल्हि जेका आहे, साईं थो चए रश, साईं असली ॻाल्हि आहे त प्रोफेसर असांजा अचण जे लाइ तयारु कोन्हे। हिकिड़ो बि प्रोफेसर, मैंने उन ॾींहुं बि मिनिस्टर साहिब खे इहो चयो त जियो फेंसिंग करायो। तव्हांजो हिकिड़ो बि प्रोफेसर वार्ड में अचण जे लाइ तयारु आहे? हिकिड़ो बि प्रोफेसर तव्हांजो OPD करण जे लाइ तयारु आहे? तव्हांजा रजिस्ट्रार OPD कोन था कनि, तव्हांजा रजिस्ट्रार जेको आहे सिविल अस्पताल में अचनि ई कोन था। साईं मैनेज तव्हांजे केरु कंदो पेशेंट जी? जेको पेशेंट सीरियस अचे थो उनजी मैनेज केरु कंदो? जेको मुंहिंजो नंढड़े जो वाक़ियो थियो, तव्हांखे ख़बर हूंदी, उन में टोटल PG डॉक्टर वेठा हुआ। असां 3 बजे ताईं पे तड़पियासीं, असांखे एडमिट बि कोन कयो। जॾहिं MS खे फ़ोन कईसूं, उन खां पोइ मन सिफ़ारिश या सोरस या फोरस, सिविल अस्पताल सोरस ऐं फोरस जे वर चढ़ी वई आहे। खिलंदे खणी अचो,
रोईंदे लाश पंहिंजा खणी वञो पंहिंजे शहज़ादनि जा। असां सिर्फ़ु मौत जो राकास बणिजी वई आहे सिविल अस्पताल बिज़नेस थी वियो आहे, कारोबार थी वियो। पटे वाले खां वठी हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो ग्रुप विरहायल आहिनि। हाणे जेके ग्रुप विरहायल साईं ॿुधायो जी साईं ॻाल्हि कई त ग्रुप विरहायल। हाणे ग्रुप जेको हिकिड़ो ग्रुप अचे थो दोल चवंदा आहियूं भाई हीउ कहिड़ो तव्हांजो कॉन्सेप्ट आहे, तव्हां पब्लिक खे छा था कॉन्सेप्ट, तव्हांजो पैगम्बरी पेशो आहे, तव्हां दोल चवंदा आहिनि। वरी जेकॾहिं उहो बदिली थो थिए त वरी उनजे लाइ कोई एहतिजाज बि कोन्हे। माना ईअं सम्झो फोती खातो थी वियो। माना हेठियां जेके असां वटि दलाल वेठा आहिनि जिन्हनि जे वटि 8-8, 7-7, 9-9 FIR दाख़िल आहिनि ऐं चवंदो त नाला बि शो कंदो, पर जेकॾहिं उहे वेठा आहिनि उन्हनि हणी सिविल अस्पताल जा भांडा तबाह करे छॾिया आहिनि, तबाही जे किनारे ते पहुची विया। असांजो MS जेको बि अचे थो उन्हनि जे डायरेक्शन ते हले थो, जेको अचे थो माना माफ़ियाज़ आहिनि जेके माफ़िया वॾियूं माफ़ियाऊं आहिनि। बाबा पुछो त खटाऊ पुटु कहिड़ो आहे, पहिरियां अचण सां त MS इहो ॿुधाईंदो त भाउ वधीक बिज़नेस ऐं कारोबार मूंखे केरु करे ॾींदो। उहे माण्हू घुरायो, उहे माण्हू अचनि था, उहे MS जे क़रीब थियो था वञनि, सॼी अस्पताल उन्हनि जे हवाले। वॾी महिरबानी आमिर ज़रदारी साहिबु। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी अचे मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हैदराबाद सिविल अस्पताल जे हवाले सां तमामु सुठो डिस्कशन पियो हले ऐं साईं पीर मंज़ूर साहिबु जेके शुराती जुमिला चया त ॿ हिकिड़ा ग्रुप्स आहिनि, इन्हनि ग्रुपनि जे तज़ाद सिविल हॉस्पिटल हैदराबाद जेका सिंध जो 2 नंबर वॾी अस्पताल आहे उनखे तबाही जे किनारे ते पहुचाए छॾियो, जंहिंजे करे हिन वक़्त ताईं बहितरी त नथी अचे पर अञा बि बदतरी पई अचे। उन हवाले सां तव्हां सीनियर आहियो ऐं तव्हां पाण सिविल अस्पताल में रहिया आहियो, एडमिनिस्ट्रेशन में रहिया आहियो, कीअं बहितरी अची सघे थी? छा था सम्झो हिन वक़्तु जेको जदीद टेक्नोलॉजी अची वई, रोबोट बि अची वियो आहे हैदराबाद जे सिविल अस्पताल में, रोबोट ज़रिए ऑपरेशन बि थियनि थियूं। दुनिया त अलाए किथे पहुती आहे पर असां वटि रोबोट महिल उन दौर में पहुतो आहे जेको 20 साल अॻु में ॿियनि मुल्कनि में ॿियनि अस्पतालुनि में पहुची चुको हो। हाणे उतां रोबोट ख़तमु थी वियो, असां वटि रोबोट आयो आहे। छा था सम्झो कीअं बहितरी अची सघे? ॻाल्हि ॿुधो, जीअं ज़रदारी साहिबु चयो, ॻाल्हि हीअ आहे त पहिरीं त खपे तव्हांखे नियत। सही, ठीकु आहे न। हिते जेको इन्वेस्टर आहे उन जूं पाड़ूं पटिजणु घुरिजनि। हिकिड़ो अहिड़ो माण्हू अचे एडमिनिस्ट्रेटिवली जेको इहो पको अहद करे त मूंखे हीअ अस्पताल हलाए, मेरिट ते अस्पताल हलाए, मेरिट ते अस्पताल हले। अस्पताल में पैसो जाम आहे, हेतिरो पैसो आहे जो मां हिकिड़े ॾींहुं ॼण मां हिते हुउसि त मां MS खे चयो त मूं चयो साईं जेकॾहिं असां रोड ते मरीज़नि खे दवाऊं ॾेई रोड ते बीही रहूं न त अचो तव्हां असांखां दवाऊं खणो, माण्हू खुटी वेंदा, दवाऊं कोन खुटंदियूं। एतिरो पैसो आहे, माना सम्झो 2 अरब रुपया तक़रीबन मेडिसिन जी बजट उन वक़्तु बजट आहे। तंहिंजे करे पहिरीं ॻाल्हि त नियत जी आहे, पर उन में मां इहो ज़रूरु चवंदुसि त थोरो गवर्नमेंट बि उन शइ खे रियलाइज़ कयो आहे, छाकाणि त जेको फ्रीक्वेंटली MS जी ट्रांसफर थी आहे पोइ हाणे हर कंहिंजो पंहिंजो रायो आहे, लेकिन मुंहिंजो जेको पंहिंजो रायो आहे त हीउ जेको हाणे MS आयो आहे इहो कुझु बहितर माण्हू आहे। मूंखे कुझु उमेदु आहे बीइंग एज़ अ डॉक्टर में अॻुवाण, मां हुनखे सुञाणा, लाड़काणे में बि उहो MS रहियो आहे, त बहितरी जी उमेदु आहे बशर्ते की हुनखे जेकॾहिं कमु करणु। लाइसेंस रद्द थियल हुयो ऐं ग़लति ऑपरेशन करे माण्हू मारियो हुयईं। ॾिसो हाणे उहो त गवर्नमेंट जॾहिं हिन जो ऑर्डर करण पे वई त उन वक़्त में सोचे हा असां उन टेक्निकलिटीज़ में त नथा वञूं, न को असां को फोरम आहियूं जो असां इहो फ़ैसिलो कयूं। गवर्नमेंट हिकिड़ो ऑर्डर कयो आहे, असां त हुनखे एज़ अ MS ॾिठो आहे। मां जेको ज़ाती तौर ते हुनखे सुञाणा थो MS चांडका जॾहिं हुयो त हुन सुठो कमु कयो। हाणे बहितरी कीअं करे सघे? बहितरी अदा हाणे ॻाल्हि हीअ आहे त हीअ जीअं ज़रदारी साहिबु चयो न, हीअ आहे मैनेजमेंट इशू। पैसो बि तव्हां वटि मौजूदु आहे, HR बि तव्हां वटि मौजूदु आहे, मैनेजमेंट इशू आहे। जेकॾहिं मैनेज थी वेंदी शइ बहितर तरीक़े सां सिंसियरिटी सां, पर जेकॾहिं मक़सदु हुन में, ऐं मां सम्झां थो त हींअर जेकी हिन सिविल अस्पताल जी हालति आहे टू बी वेरी ऑनेस्टली त हींअर को बि माण्हू एॾी रिस्क कोन खणंदो त सिविल अस्पताल खणी वञा पेशेंट खे। न त MS अचे करप्शन लाइ वेही रहंदो त मां करप्शन कयां, छो जो हींअर ख़बर आहे एंटी करप्शन FIA कोर्टूं सभु तव्हां मीडिया हाणे हुनजे मथां फोकस करे छॾियो आहे हिकिड़ी शइ जो, त हर शइ जेकी बि थिए थी साम्हूं अची थी वञे। जेकॾहिं CT स्कैनिंग मशीन ख़राबु आहे त बि तव्हां वटि न्यूज़ हले थी त CT स्कैन मशीन ख़राबु आहे, MRI नथी थिए त MRI जो बि थिए थो। तमामु तक़रीबन 70% मशीनरी ख़राबु आहे। साईं ॻाल्हि कई न, इन में बिल्कुलु का हक़ीक़त हूंदी ज़रूरु। तव्हां ॿाहिरि में वञो प्राइवेट माण्हुनि वटि, उहो 10-10 सालनि जूं CT स्कैन मशीन MRI मशीनूं हलनि थी पयूं।
ऐं तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां त असां वटि जेके MRI ऐं CT स्कैन मशीन अचनि थियूं उहे महांगे खां महांगे तरीन अचनि थियूं, लेकिन उहे बिल महांगा था अचनि, बाक़ी हूअं मशीनरी उहा ई आहे। रेट हुनजा एॾा महांगा रेट हूंदा आहिनि महांगा जंहिंजी इंतिहा कोन्हे, लेकिन हू 5-6 महीननि खां पोइ ख़राबु थी वञनि। उनजो सबबु छा आहे? या त उहे मशीनूं उहे न आहिनि जेके घुरायूं वयूं आहिनि, या हुननि खे मिसहैंडल कयो थो वञे, नॉन टेक्निकल माण्हू जेके उन्हनि खे ख़राबु करे था विझनि। ॿियो उन में जीअं साईं ॻाल्हि कई न माण्हू वेठा आहिनि त बाबा हलो प्राइवेट, इहो सिलसिलो अस्पताल में काफ़ी वक़्त खां वठी वियो, इहो काफ़ी वक़्त खां हलंदो रहियो आहे। इंसानी कमज़ोरियूं आहिनि न, त इहे सिलसिलो हलंदो रहियो आहे। असां ख़ुदि माण्हू उहे पकड़िया, उन्हनि माण्हुनि खे सज़ाऊं ॾिनियूंसीं सभिनी खे, त बाबा असांजे पंहिंजे स्टाफ जा माण्हू कुझु हुन में इन्वॉल्व आहे, उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं, जेके शाम जो कमु कंदा हुआ, जेके माण्हू खे खणी वेंदा हुआ, FIR थियूं, सम्झो न। सो इहे शयूं त थींदियूं रहियूं, पर हिन वक़्तु माना अस्पताल में मां तव्हांखे ॿुधायां थो त मां जॾहिं हिते एडमिनिस्ट्रेशन में हुयुसि त माण्हू असां नौकिरी लाहींदा त चवंदा हुआसीं असांखे रोज़ रखो, भले पघार न ॾियो, पर लेकिन अस्पताल में रखो। बाबा रखंदासीं त पोइ तूं खाईंदे किथां, कमाईंदे किथां खणी वेंदे पैसा, उहे मां करे कीअं, माना माण्हू खे फुरींदे न तूं, माण्हू खे। सो इहा अस्पताल माण्हू जेको अचे थो न, इहो जेकॾहिं सोचे अचे त मूंखे अस्पताल में पैसो कमाइणो आहे, ऐं जे ठेकेदार खणी थो अचे, ठेकेदारी में खणी थो अचे अस्पताल, त उहा बंदि थियणु घुरिजे। जेके मथे वेठा आहिनि, मिनिस्टर साहिबु आहे, सेक्रेटरी साहिबु आहे, उन शइ खे रियलाइज़ कनि। हीअ तव्हां सच था चओ त हीअ जेके अस्पताल आहे इहा सॼे सिंध जो सहारो आहे, असांजो पंहिंजो इंस्टीट्यूशन आहे। ॾुख थो थिए त हिकिड़ो अस्पताल तबाह थिए पई या तबाह थियण वारी आहे या थी चुकी आहे, त उन जे लाइ को इहो ठेकेदारी, ज़ाहिर आहे ठेकेदारी सिस्टम हेठि मथे त हूंदो न, इन खे शइ खे ख़तमु थियणु घुरिजे। ऐं हिकिड़ो सिंसियर माण्हू हिते, ऐं जेकॾहिं हीउ माण्हू आयो आहे त हिन खे कमु करणु ॾिनो वञे, मां सम्झां थो त कुझु न कुझु बहितरी थींदी। असां हर 6 महीने में हलियो थो वञे न, वरी ॿियो को ठेकेदार जीअं आमिर हर महीने जो त ठेकेदारी न थींदी, जेको ठेको ॾेई ईंदो सो महीने जो ठेको त कोन खणी ईंदो। हाणे असांजे वेझर दौर में 3 MS मटिया आहिनि, मां जेको हुन शइ खे वठां थो उहो इन जे करे त जेको MS आया आहिनि उहे माना अस्पताल में का बहितरी न आणे सघे, या त हुननि जी ज़ाती कमज़ोरी हुई, ठीकु आहे न। जीअं साईं चयो त भई यरगमाल थी था वञनि, मिसगाइड थी था वञनि, हुननि खे ख़बर नथी पए, छाकाणि त अस्पताल हिकिड़ो माण्हू त न हलाए सघंदो न, अस्पताल त हलंदी हिकिड़ी टीम सां। जेकॾहिं टीम ई विरहायल हुजे ऐं ग्रुपनि जो आशीर्वाद हुननि खे हुजे, छाकाणि त उहे जेके ग्रुप आहिनि 2 जेके मूं तव्हांखे ॿुधायो, उहे ग्रुप वेठा आहिनि ॿाहिरि, छाकाणि त हुननि खे चवंदा आहिनि जीअं कंहिं माण्हूअ खे रत ज़ुबान ते चढ़ी वञे या ॾंद ते चढ़ी वञे, हाणे उहे इहो था चाहिनि त कहिड़े बि तरीक़े सां असां वञी ॿुधायूं उन्हनि खे त बाबा असां जॾहिं हुआसीं तॾहिं सभु कुझु सही हो, हाणे तबाह थी वियो आहे, ऐं उनजी तबाही में उन्हनि जो वॾो हथु आहे। अस्पताल खे तबाह करण में उहो त इंक्वायरियूं थियणु घुरिजनि, उनजो सवलो सिधो सिस्टम आहे। हर माण्हू उहे जेके बि आहिनि ॿधुरियूं उन्हनि खे असीं बि सुञाणूं, तव्हां बि सुञाणो, सही। अस्पताल जो बचो हुननि खे सुञाणे, छाकाणि त हुननि जो जनम बि इन अस्पताल में थियो आहे। रिटायर हिकिड़ो त रिटायर थी वियो, उनजी बि सभिनि खे ख़बर आहे, ऐं ॿियो जेको जूनियर ऑफिसर आहे उनजी बि सभिनि खे ख़बर आहे, सही। उहो कल्ह को ॾींहुं हो, कल्ह आया त छा हुआ, अॼु आहिनि त छा आहिनि। सो जेकॾहिं हुनजी जांच पड़ताल थी वञे त तव्हांखे मरीज़ जी दवाउनि जी ख़ुशबू हुन मां अची वेंदी। त एहतिसाब थियणु घुरिजे, अकाउंटेबिलिटी थियणु घुरिजे। जेके हिन इदारे में वेही हिन इदारे खे जे तबाह कयो ऐं पंहिंजो पाण खे आबादु कयो, उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। मां सम्झां थो त का शइ मुश्किल न आहे। ज़रदारी साहिबु पाण हिते रहियो आहे, सिविल अस्पताल में कमु कयो अथसि, ब्लड बैंक में कमु कयो अथसि, मां बि हुन वक़्त में हुते हुयुसि, असां गॾिजी कमु कयोसीं ऐं ॾाढो बहितर तरीक़े सां कमु कयोसीं। मां तव्हांखे हिकिड़ो नंढो रुगो मिसाल थो ॾियां त हिकिड़े भेरे कमिश्नर साहिबु हैदराबाद सोहेल राजपूत, तक़रीबन जो टाइम 1:30-1:45 जो टाइम हो, आयो ओचितो बग़ैर कंहिं इंफॉर्मेशन जे, अचे MS ऑफिस में वेठो त मूंखे अस्पताल विज़िट करणी आहे। भई साईं हीअ हिकिड़ो टाइम आहे विज़िट करण जो, 1:45 माना सभु को वञण वारो आहे, शिफ्ट तब्दील थियणो आहे, चई मूंखे विज़िट करणी आहे। हीअ हितां जो ई LMC जो ग्रेजुएट आहे, हाणे त रिटायर थी वियो, LMC जो ग्रेजुएट आहे, डॉक्टर आहे पाण। पोइ असां चयोसीं तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं हितां अस्पताल जी तोखे ख़बर आहे, तूं जिथे चईं असां तोखे वठी हलूं। पोइ हुन पंहिंजी मर्ज़ी सां उते वार्ड में हलियो। पोइ जॾहिं मोटी आयो त मूंखे चयईं तव्हांखे किथे न किथे ज़रूरु ख़बर पई आहे त मां अचां थो। मुंहिंजो या तो ॿुधायो आहे असांखे, या असां वली आहियूं जो असांखे ख़बर पइजी। हीअ असांजी रूटीन आहे, हीअ असांजी का कंहिं VIP जे लाइ सफ़ाई न आहे या मैनेजमेंट न आहे, हीअ असांजी रूटीन जी आहे। त
त चई इहो सवाल ई पैदा नथो थिए मुंहिंजो हाणे तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहे। सो ॻाल्हि इहा त सिंसियरिटी हुजणु ज़रूरी आहे, ईमानदारी हुजणु ज़रूरी आहे, ऐं इहा ठेकेदारी सिस्टम। ऐं ॿियो जिन कयो आहे, जेकॾहिं इहो मिसाल काइमु न थियो न त पोइ हीउ सुधारो पोइ मुश्किल आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त मशीनरी रोबोट, मां एज़ अ PMA लीडर मां इन जी शइ जी मुखालफ़त कई। त चवंदा आहिनि त खाइण जे लाइ पैसा कोन्हनि, मानी खाइण लाइ पैसा कोन्हनि, चवंदा तव्हां केक खाओ। असां वटि बिजली पूरी कोन थी अचे, वोल्टेज पूरो कोन थो अचे, लोड शेडिंग जा मसइला आहिनि, इंटरनेट नथी हले, का शइ नथी हले। उते वेही अरबों रुपया उन मशीनरी ते ख़र्चु कजनि, जेकी कराची में पहिरीं रोबोट लॻी, जॾहिं MQM जो मिनिस्टर हुयो, हुन पहिरीं कराची सिविल अस्पताल में रोबोट सर्जरी जो तजुर्बो कयो। हिकिड़ो हुन ऑपरेशन कयो, मशीन ख़राबु थी वई। डॉक्टर साहबु जेको हुयो, जेको पंहिंजी निगरानी में उहो कमु कयो, उनजी सिंसियरिटी ते को क्वेश्चन कोन्हे, हुन त बहितरी जी कोशिशि कई। पर असांखे पंहिंजे हालात जो जाइज़ो वठणु ज़रूरु घुरिजे। हाणे उहे असां वटि आम ऑपरेशन, मां तव्हांखे ॿुधायां त 2-2 महीना 3-3 महीना हॾनि जा, यूरोलॉजी जा, स्टोन जा ऑपरेशन जे लाइ वेट करिणो थो पए। सही। त असांखे ऑपरेशन, हाणे उहो मरीज़ जेको आहे उहो ऑपरेशन जे लाइ 2.5 3 महीना इंतज़ारु करे, कहिड़ी अस्पताल थी। त असांखे उन्हनि शयुनि जी बेसिक जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे मज़बूत करण जी ज़रूरत आहे। छाकाणि त हैदराबाद में असां जो वेठा आहियूं त जेको पस गर्दाई असांजी तबाह थी वई आहे, उहा तबाह थी आहे। असांजी गवर्नमेंट पंहिंजो पाण ख़ैर सां उहा जेकी PPI छा आहे, उन्हनि जा ई हथ आहिनि पंहिंजा। PPI छा आहे जेको असां ते सफ़ेद हाथी विहारियो वियो आहे न, हालांकि नियत इहा हुई त जेको बेसिक हेल्थ यूनिट आहे उते माण्हूअ खे फुल फ्लेज ट्रीटमेंट मिली वञे इनिशियली, त उहो माण्हू पोइ वधीक न बीमार थींदो, न ॿी स्टेज ते ईंदो। उहो बेसिक हेल्थ यूनिट ई असांजो तबाह लॻो पियो आहे। रूरल हेल्थ सेंटर अपग्रेड न थिया आहिनि, DHQ खे वधीक मॉडर्नाइज़ न कयो वियो आहे, फैसिलिटीज़ न ॾिनियूं वयूं आहिनि। हाणे उहे माण्हू जॾहिं तव्हां रश छो थी वधे टर्शरी हॉस्पिटल ते, इन जे करे जो हेठां जेको आहे को इलाजु उते कोन्हे, को इलाजु कोन्हे। माण्हू काॾे वञे, पोइ उमेदु सारे अचनि था त भई सिविल अस्पताल में वञे। ईअं हिकिड़ा हाथी पालिया विया आहिनि जेके सिहत खाते में, जी गेम्स आहे, इहे वॾा इंस्टीट्यूट, मां कल्ह अरबों रुपया जिन खे, मां तव्हांखे ॿुधायां त तक़रीबन 90 अरब रुपया ग्रांट ॾिनी थी वञे मुख़्तलिफ़ इदारनि खे, 90 अरब रुपया हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां। हाणे उहे पाण ठही विया, हुन जा इदारा ठही विया, माण्हुनि खे कुझु कोन्हे, माण्हुनि खे कुझु न। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में सिविल अस्पताल हैदराबाद ऐं हैदराबाद जे सिहत जे हवाले सां जेके इदारा क़ाइमु आहिनि उन ते डिस्कशन हले पियो। आमिर, तव्हां ॿुधायो त साईं तमामु सुठियूं तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि त हैदराबाद सिंध जी 2 नंबर वॾी अस्पताल आहे, सिविल अस्पताल आहे, कीअं बहितरी आणे सघिजे थी, उन में कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे जो असां बहितर बणाए सघूं। जेकी नई एडमिनिस्ट्रेशन आई आहे, जीअं साईं चए थो त ठीकु आहे, पर उनखे कहिड़ियूं तजवीज़ूं हुजणु घुरिजनि, कीअं बहितर करे सघे थो। साईं, मां तव्हांखे ॿुधायां थो त बहितरी जी उमेदु रखणु माना ॿ खां ॿेर घुरणु आहे। सही। सवाल ई पैदा न आहे बहितरी अचे। बहितरी जॾहिं तॾहिं ईंदी जॾहिं असांजा इदारा साफ़ु सुथरा हुजनि। इदारा कीअं सुधरंदा साईं? ऐं इदारनि ते जेको बि वञे थो बहितरी जे लाइ वञे थो, हुनखे थो चए त हेतिरा किरोड़ जे तूं ॾींहुं, अॻियां मूंखे ऑफर हेतिरी थी आहे, तव्हां केतिरा था ॾियो? त ज़ाहिर आहे जेके 5 करोड़ ऑफर थी आहे त उहो 6 करोड़ जी ऑफर ॾींदो, तॾहिं त उन इदारे में अची वेंदो। हाणे जॾहिं उहो इदारे में उते अची वेहे त हू पंहिंजे बचनि जो जेके पघारूं जेके लुटमार कयईं उहे सभु ॾेई अचे हुते, त हू चाचे पंहिंजी पहिरीं इन्वेस्ट उहा कढे, उनखां पोइ वरी 5 करोड़ ॿिया कढे, 10 करोड़ त अचणु छा त पहिरियां उहो पंहिंजा कढंदो। उनखां पोइ जेके हुनजा हेठां चेला वेठा आहिनि, जेके चेला उनखे हलाइनि था, जेके मैनेजमेंट खे हलाईंदा, त उहे चेला बि तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां त MRI ते विहारियो थो वञे, उहो बि पसंदीदा माण्हू विहारियो थो वञे, त 2 महीने में केतिरा पैसा ॾींदे। जे CT स्कैन ते विहारियो थो वञे त पसंदीदा माण्हू विहारियो थो वञे। जेकॾहिं डीज़ल ते विहारियो थो वञे, एम्बुलेंस डीज़ल एम्बुलेंस अॼु ताईं ॿुधायो त सरकारी एम्बुलेंस कहिड़े माण्हू खे मिली आहे जेको कंहिंखे मंज़िल मक़सूद ताईं कंहिंखे पहुचायो हुजे? कंहिंखे बि कान मिली आहे। टोटल जेके प्राइवेट माण्हू, हाणे हिकिड़े माण्हू खे खाइण जे लाइ कुझु कोन्हे, ऐं उहो जेको आहे सो अचे थो अस्पताल में, उन्हनि जो लाश कीअं थो वञे वापसी,
उहो त वरी दुनिया खे ख़बर आहे केॾी महिल जेके छॾड़नि में छकड़नि में खयो वञनि, हा। केॾी महिल 4 सीटरनि में खयो वञनि, केॾी महिल मोटर साइकिलनि ते लाश कयो था वञनि। इहा आहे कंडीशन असांजे हॉस्पिटलनि जी। इदारा सही टोटल तबाह थी चुका आहिनि। दुआ कयो, मुंहिंजी त इहा दुआ आहे त अलाह करे को इमाम ख़ुमैनी जहिड़ो माण्हू अचे जेको अची हिते इनकलाब आणे। बाक़ी इदारा सुधरणु मुश्किल कोन्हे, नामुमकिन आहे, इहा इम्पॉसिबल आहे। इहो जेकॾहिं असां सोचूं था त इदारा सुधरंदा, हा, या त वरी हिननि इदारनि जे लाइ टोटल पूरो सिंध सरापा ओहतजाज थी बीहे। अच्छा, उहो बीहंदी कोन, छो जो असांखे एॾो हिननि मजबूर करे छॾियो आहे, जंहिंजो असां पंहिंजे बचनि जी रोज़ी कयूं या जेको आहे सो असां जेका असां इदारनि एहतजाज ऐं मुज़ाहिरा कयूं। जेसिताईं इहे जाबर ज़ुल्म नादरी हुकुम असां ते मुसलत ख़तमु न कया वेंदा तेसिताईं सवाल ई पैदा न आहे असांजो। हाणे तव्हां ॿुधायो त हींअर जेके बि सिविल अस्पताल में असांजे हैदराबाद सिविल अस्पताल जो मिसाल था वठूं, मूंखे ॿुधायो त न्यू अपॉइंटमेंट में कहिड़ो नओं माण्हू आयो आहे जेको ॿाहिरां माइग्रेट थी आयो हुजे, या जेको आहे या अपर सिंध मां, या जेको आहे हैदराबाद ज़िले मां ई जेकॾहिं सोचो त कहिड़ो, जेकॾहिं MS आहे त MS जा सौट मसाद चाचा मामा संग साथी उहे आया हूंदा। जेकॾहिं हेठियो तबिको वेठो आहे त उन्हनि जा टोटल सौट मसाद भाइटिया, सौट मसाद भाइटिया, जेको ॼमे थो न उनजी एंट्री लॻायो था छॾीनि त बाबा इहो मुंहिंजो पुटु 18 सालनि खां तयारु थींदो। जेके स्टोरनि ते वेठा आहिनि त तव्हां हयात वेठा आहिनि, जेकॾहिं वरी MS ॿियो थो अचे त वरी उन स्टोर ते हुनखे हटाए, हुनजी का बि इन्वेस्टिगेशन कान थी थिए, का बि इंक्वायरी कोन थी थिए, चेक बैलेंस हुन खां वरितो कोन थो वञे त बाबा हेतिरा साल जेको तो गबन कया, तबाही कई, त उहा केॾांहुं वई हली। ऐं असांजा प्रोफेसर साहिबान जेके बि अचनि था माशाल्लाह, उहे प्राइवेट अस्पतालनि में लाख रुपया वठनि पिया, या प्राइवेट क्लिनिकुनि में 2-2 हज़ार रुपया प्राइवेट क्लिनिक में जेका आहे हुनजी फीस आहे। हाणे अवां अंदाज़ो लॻायो, असां एज़ ए बीइंग लायर असां प्राइवेट नौकिरी नथा करे सघूं, कानून असांखे इजाज़त नथो ॾिए। त हीउ अहिड़ो कहिड़ो कानून आहे, कहिड़ो लॉ आहे, या कहिड़ी कानून में अमेंडमेंट थी आहे जो प्रोफेसर 8 हॉस्पिटलनि में कमु थो करे, जेको 8 अस्पतालनि में कमु कंदो, जेके किरोड़ रुपया उतां मिलनि था, जिन्हनि खे हर 6 महीननि खां पोइ कंपनियूं जेका हिन ते टूअर कराइनि थियूं, उहे असांखे कहिड़ी साफ़ सुथरी दवा ॾींदा, या कहिड़ी जेका असांखे या मल्टीप्लाई जेके कंपनियूं आहिनि उन्हनि जूं दवाऊं लिखंदा, उहे असांखे उन्हनि कंपनियुनि जूं दवाऊं ॾियनि था जेके असांजे रजिस्टर्ड ई असां वटि न आहिनि, लेकिन हुननि खे टूअरनि ते औलाद खे टूअर कराइणो आहे, घरवारी खे टूअर कराइणो आहे, प्रोफेसर खे वार्ड में अचिणो कोन्हे, प्रोफेसर वार्ड में मैनेजमेंट कोन कंदो, दवा लिखी कोन ॾींदो, PG डॉक्टरनि जे हवाले कयूं वियूं आहिनि अस्पतालूं। हाणे जिथे PG डॉक्टरनि जे हवाले अस्पतालूं कयूं वञनि, ज़फ़र साहिब उते सवाल ई पैदा न आहे। अवां पंहिंजे बचनि जे लाशनि खां सवाइ या सिहतियाबी खणी तव्हां घर पहुचो, तव्हां लाश खणी वेंदो। अॼु बि जेकॾहिं तव्हां ॾिसो त भला डेंगी अहिड़ी कहिड़ी सीरियस कंडीशन डेंगी आहे जंहिंमें ॾिसो त जेका काज़ ऑफ डेथ जेका आहे डेंगी, सवाल ई पैदा न, डेंगी मैनेज थी सघे थो। डेंगी मैनेज उनजी इलाज छा आहे त हर 6 कलाक खां पोइ तव्हांखे पेनाडोल ॾियणी आहे, ऐं पाणी हुनखे वधि में वधि अपना, ऐं हुनखे जेको आहे सो लिक्विड पीआरणो आहे, बाबा जूस बूस जेको त हुनखे पीआरियो स्टेबल थी वेंदो। पर स्टेबल थियण खां पोइ जेका हुनखे इन्फेक्शन थिए थो, जेको इन्फेक्शन थिए थो, उन इन्फेक्शन जी असां वटि कहिड़ी डॉक्टर आहे हैदराबाद सिविल अस्पताल में ॾेखो या पूरी हैदराबाद में सिर्फ़ु हिकिड़ी डॉक्टर आहे जंहिंखे पोइ समय 4 महीना थिया आहिनि, डॉक्टर सुगंध आई आहे, उहो 4 महीना, उहो बि मूंखे सम्झ में नथो अचे अॼु ताईं मूं पंहिंजे वार्ड में मूं कॾहिं बि न ॾिठी आहे त मुंहिंजे पुट जी करे अची ट्रीटमेंट लिखी हुजे, या जेके मुंहिंजे पुट जी ट्रीटमेंट ते आई हुजे। छो जो हेल्थ केयर कमीशन वारनि बि क्लियर करे छॾी, आगा खान वारी डॉक्टराणी वेठी, उन पुछुसि त बाबा तव्हां हिन में ट्रीटमेंट इन्फेक्शन जी त का आहे ई कोन, न डॉक्टराणी जो विज़िट आहे, त पोइ काज़ ऑफ डेथ तव्हां डेंगी कींदा ॿुधायो, तव्हां मारण में। 17 तारीख़ ते हीअ जेका रिपोर्ट आई आहे उन में इन्फेक्शन पियो अचे, 18 तारीख़ ते वार्ड 3 में जेका त छोकिरो एडमिट थियणु आयो आहे, तव्हां स्टेबल ॾेखारे छोकिरे खे रिटर्न कयो आहे। पहिरीं ही 17 तारीख़ वारी रिपोर्ट तव्हां ॾेखारी, डॉक्टर थी चए त न मूं ॾिठी कोन, तव्हां पेशेंट ट्रीट कयो न, असां उहो बि कोन कयो, पोइ तव्हां रिटर्न कीअं कयो, जी पेशेंट तयारु वेठो तॾहिं असां चयो तूं वञ हलो वापसि। हाणे इहा हालत आहे जेका हेल्थ केयर कमीशन जे साम्हूं जेका असां इहा बयानु था ॾियनि। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो न, ॿी ॻाल्हि, ॿिए नंबर ॻाल्हि त इहा आहे त भई तव्हांजा जेके वेंटिलेटर आहिनि, वेंटिलेटर तव्हांजा आहिनि हिकिड़ी जॻह ते बीठा आहिनि, हिकिड़ी जाइ ते बीठा आहिनि, जे 100 ते आहे त वेंटिलेटर 100 ते बीठो आहे। हाणे ॿुधायो जेकॾहिं हुनखे ज़रूरत आहे 30% जी ऑक्सीजन जी, हुनखे 100 तव्हां ॾींदो त फिफड़ फाटंदा न, त ॿियो छा थींदो, माण्हू मरंदो न, ॿियो छा थींदो। ऑक्सीजन जी का ख़बर कोन्हे त केतिरी ऑक्सीजन ॾियणु, टोटल टेक्निकल माने सॼी जेका तव्हां सवेर तव्हां बि ॻाल्हि कई साईं बि त नॉन टेक्निकल, टोटल नॉन टेक्निकल ऐं 3 महीननि में रखनि था, डेली वेजिस ते माण्हू रखनि था। हाणे 15,000 में जेको छोकिरो रखनि था, उहो 15,000 में 3 महीना 4 महीना पंहिंजे सिविल अस्पताल में नौकिरी करे थो, जॾहिं हू तयारु थियो थो वञे त हुनखे 30,000 रुपए ते ॿी हॉस्पिटल प्राइवेट अस्पताल रखे थी, उते हलिया था वञनि, वरी तव्हां नओं टेक्नीशियन तजुर्बो करे वरी तजुर्बो करे। वरी महिरबानी आमिर डॉक्टर पीर मंजूर साहब। साईं जेका आमिर भाई ॻाल्हि कई त
जेके असां वटि डॉक्टर साहिबान आहिनि, ख़ासि तौर ते जेकॾहिं प्रोफेसरनि जी ॻाल्हि कजे त प्रोफेसर सुबुह जो कलाकु सिविल अस्पताल खे ॾियनि था सरकारी ड्यूटी खे, वरी 2 कलाक कंहिं ॿी प्राइवेट अस्पताल में, 2 कलाक ॿिए हंधि, वरी राति जो पंहिंजे सदर में जेका प्राइवेट क्लिनिक अथनि। कानून में इन जी छा आहे पोज़ीशन आहे? कानूनी तौर ते उनखे इहो अख़्तियार आहे सरकारी मुलाज़िम खे त प्राइवेट अस्पतालूं बि जॉइन कनि ऐं पंहिंजूं क्लिनिकूं बि हलाइनि? इन जी छा सर कंडीशन? हाणे मसइलो इहो आहे त हिकिड़ो त पहिरीं कानून इहो मौजूदु आहे त को बि डॉक्टर पंहिंजे ड्यूटी टाइम में, ड्यूटी अवर्स में पंहिंजी प्राइवेट क्लिनिक नथो हलाए सघे। सही, ठीकु आहे, ड्यूटी अवर्स में जीअं हुनजी मॉर्निंग आहे, इवनिंग आहे, नाइट आहे, त इन में नथो वञी सघे सही। ड्यूटी अवर्स में। रही जेतिरे क़दुरु प्रोफेसर्स जी ॻाल्हि, त जेको सिस्टम आहे हू मुलाज़िम आहिनि यूनिवर्सिटी जा, लियाकत यूनिवर्सिटी जा। लियाकत यूनिवर्सिटी सां अटैच आहे सिविल अस्पताल। सही। इते हू ऑनररी आहिनि, माना हू विज़िट कंदा एज़ अ ऑनररी प्रोफेसर्स। सही। बाक़ी उनजो कमु हूंदो लेक्चर ॾियणु, लेक्चर ॾियणु, रिसर्च कमु करणु, सभु कुझु करणु। लेकिन हिते बि हुननि जी ड्यूटी आहे पंहिंजी जाइ ते, वार्ड जा इंचार्ज आहिनि, वार्ड खे संभालींदा, मरीज़ ॾिसंदा, सभु कुझु कंदा। उहे कोताहियूं अॼु जूं न आहिनि, शुरू खां वठी आहिनि। अस्पताल ऐं यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया, जॾहिं कॉलेज हो तॾहिं बि इहो मसइलो हो, जॾहिं यूनिवर्सिटी थी त बि इहो मसइलो हो। त पंजांगर त बराबरि नथा चई सघूं, लेकिन अक्सरियत इहा आहे त मतिलबु उन्हनि जे तरफ़ां इन शइ जी खोट आहे त हू प्रॉपर मरीज़नि ते तवजो नथा ॾेई सघनि। ज़ाहिर आहे प्रोफेसर जी सोच हिकिड़ी पंहिंजी हूंदी आहे, हिकिड़े आम रजिस्ट्रार जी या डॉक्टर जी सोच हिकिड़ी पंहिंजी हूंदी आहे। इन में माना इम्प्रूवमेंट जी गुंजाइश आहे। असांखे इन्हनि शयुनि ते बिल्कुलु तवजो ॾियणु घुरिजे त हीअ अस्पतालूं हक़ीक़त में इन्हनि जा नाला बि इतां ई था मशहूरु थियनि सरकारी अस्पतालुनि मां। जेकॾहिं LMC जो नालो कंहिं प्रोफेसर जे नाले तां हटायो वञे त मां सम्झां थो त हुनजी प्राइवेट प्रैक्टिस बि ख़तमु थी वञे। सही था चओ। ख़तमु न थी त भला 15-20% वञी रहंदी। जेकी शइ असांखे इज़त ॾिए थी, मान ॾिए थो, उनजो कुझु ख़्यालु करियूं। हिकिड़ो त इहो थियो मसइलो। ॿियो इहो मसइलो थियो त गवर्नमेंट खे बि सोचणु घुरिजे। गवर्नमेंट खे बि हिकिड़ो त इहो जेको असां पहिरीं बि ज़िक्र करे आयासीं त इहो जेकॾहिं इहो ठेकेदारी सिस्टम मौजूदु आहे त उनखे ख़तमु ॾे। अस्पतालुनि मां त कम से कम ख़तमु कयो। हीअ इंसान जी ज़िंदगी जो मसइलो आहे, ग़रीबनि जो मसइलो आहे। सिविल सरकारी अस्पतालुनि में केरु थो अचे? गरीब माण्हू। अमीर माण्हू त जेके अमीर आहिनि से त लंडन, अमेरिका हेॾां हलिया था वञनि। मिडिल क्लास बि हाणे मलाइशिया, दुबई हलियो थो वञे। जेको ग़रीब आहे, जेको पहुच वारो न आहे, उहो पंहिंजो ढगो ढोर विकिणी, घर जा सामान विकिणी बि सरकारी में। त हाणे उन्हनि जे लाइ हिकिड़ो इहो आख़िरी सहारो बचियो आहे त इन्हनि खे कम से कम पंहिंजी पॉलिसी अहिड़ी ठाहिनि जो इते मेरिट ते पोस्टिंग थिए ऐं जेको बि पैसो ॾिनो थो वञे उनजी मॉनिटरिंग थिए, उनजी अकाउंटेबिलिटी थिए। जीअं ज़दाई साहिबु चयो त जिन ॾोह कया आहिनि उनखे सज़ा मिलणु घुरिजे। त कम से कम हिकिड़ो एग्ज़ाम्पल त थिए न। जेकॾहिं मां करप्शन कई आहे ऐं मां आज़ादु पियो घुमां फस्ट क्लास, त जेको मुंहिंजी जाइ ते ईंदो सुभाणे चवंदो हुनखे न थियो आहे कुझु त मूंखे छा थींदो? ईअं करप्शन हिकिड़ी वधे थी त उहा करप्शन ख़तमु। मां रुगो हिकिड़ो नंढी तव्हांखे मिसाल थो ॾियां त 23-24 जी ऑडिटर जनरल जी रिपोर्ट आहे पाकिस्तान जी, त सिर्फ़ु PPA में 7 अरब रुपयनि जी घुमियूं आहिनि। 7 अरब रुपयनि जूं जेके ऑन रिकॉर्ड आहिनि, पर उन का जांच न थी आहे, न हुननि जी जांच आहे, न हुन खां पुछागा छा आहे। अरबे रुपए जी बजट तव्हांखे मां बि ॿुधायां त PPA खे अरबे रुपए जी बजट 1 विंडो ऑपरेशन में मिलंदी आहे। माना न हू टेंडर कनि, न हुननि खे ट्रेज़री जो डपु आहे, न छा आहे। हुननि जे ऑफिसरनि पंहिंजूं कंपनियूं ठाहे छॾियूं दवाउनि जूं, जिथां उहो वठी पाण ई इस्तेमालु था कनि। ऐं PPA जी दवा जेकी तव्हांखे सेंटर ते मिलंदी उहा तव्हांखे पूरे पाकिस्तान में किथे न मिलंदी। वॾी महिरबानी कंट्रोल करणु घुरिजे त पोइ असां सिहत स्टेट जी ज़िमेवारी बहितर बणाए सघिजे थो। स्टेट जी ज़िमेवारी आहे। मां LMC जे हवाले सां बि इहो चवंदुसि त जेके माण्हू अचनि था, हिकिड़ो त हुननि खे ख़ुदा जो ख़ौफ़ करणु घुरिजे। ॿियो इहो जेकॾहिं मथां हुननि जी इहा ठेकेदारी न हूंदी त कम से कम ईमानदारी सां कमु कनि ऐं जेको मोकिलियो था त उनखे बि आज़ादु तौर ते कमु करणु ॾियो। डॉक्टर पीर मंज़ूर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। आमिर ज़रदारी भाई, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जॉइन कयो असांखे स्टूडियो में। नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु।